सूरह अहज़ाब रुकू नंबर 9। ए ईमान वारो, अवीं उन्हनि वांगुरु न थियो जिन मूसा खे ईज़ायो, पोइ जेकी चयाऊं तंहिंखां अल्लाह खेसि पाक कयो, ऐं इहो अल्लाह वटि मान वारो हो। ए ईमान वारो, अल्लाह खां ॾिजो ऐं सिधी ॻाल्हि चओ। तव्हांजा अमल अव्हां लाइ सुधारे ऐं अव्हांजा गुनाह अव्हांखे बख़्शे, ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जी फर्मा बरदारी कंदो तंहिं बेशक वॾी मुराद माणी। बेशक असां आसमाननि ऐं ज़मीन ऐं जबलनि खे अमानत आछी त उन जे खणण खां इनकार कयऊं ऐं खांइसि ॾिना ऐं उन खे इंसान खंयो। बेशक उहो तमामु ज़ालिम जाहिल आहे। हीअ आच हिन लाइ आहे त अल्लाह मुनाफ़िक़नि ऐं मुनाफ़िक़ाणियुनि ऐं मुशरिकाणियुनि खे अज़ाब करे, ऐं अल्लाह मोमिननि ऐं मोमिनाणियुनि ते बाज सां मोटे, ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे।